ॾुखे दौर जो मां इंसान आहियां। ग़मे ज़िंदगीअ खां मां परेशान आहियां। नसीबनि जूं ॻाल्हियूं ऐं भक्तनि जा चर्चा, उन ई सोच में यारो गुलतान आहियां। कलम खणी लिखण को अहिंजो कमु नाहे। सोच के बदिलाइण संहिंजो कमु बि न आहे। मां तव्हांजे रवैयनि खां मायूस न आहियां। मगर ज़माने जे रवैयनि खां परेशान आहियां। ज़िंदगी इंसाननि जी मफ़लूज बणियल आहे। महांगाई लाक़ानूनियत इंसाननि खे परेशान कयो आहे। बेरोज़गारी नौजवाननि खे मजबूर कयो आहे। ज़माने जे हथियारनि बदन चूर कयो आहे। ॾुखियो वक़्तु ॾाढो परेशान आहे हर को। परेशान हवा जी धी अॼु बि। नसीहतूं ॿियनि लाइ ॾाढो सवलो कमु आहे। पंहिंजो पाण बदिलणु औखो कमु छो आहे। ॾुखे दौर जो मां इंसान आहियां। ग़मे ज़िंदगीअ मां परेशान आहियां।